हाय गाइस, अस्सलाम वालेकुम। वेलकम बैक टू द यूट्यूब चैनल ऑफ शाफिदा। और आज का जो व्लॉग बनने जा रहा है वो बहुत ही एक स्पेशल वीडियो बनना जा रहा है। लेकिन उसके पहले मैं आपको बता दूं, मैंने हाफ मेकअप कर लिया है, हाफ स्ट्रेट बाल कर लिए, यहाँ से कर लिए, वहाँ से नहीं किए। सो इसको इग्नोर करें। मैं अभी तैयारी हो रही थी तो मैंने सोचा पहले मैं अपना व्लॉग बना लूँ और उसके बाद अपनी तैयारी शुरू करती हूँ। सो आज भाई हम जाने वाले हैं अपनी एड बनाने, जो कि हमें ऑफ़र हुई थी। सो अभी थोड़ी देर में हम निकलने वाले हैं, हमें दिन में करनी है। सो बस अभी तैयारी पकड़ते हैं और आपको सारे BTS दिखाएंगे कि कैसे हम बनाते हैं, कौन कौन सी लोकेशन पर जाते हैं। और अगर आप लोगों ने मेरा चैनल सब्सक्राइब नहीं किया सो डू सब्सक्राइब एंड हिट द बेल आइकन। तो बस मैं तैयार होकर और आपसे मिलती हूँ। बस अभी स्ट्रेट कर रही हूँ, जल्दी जल्दी से वो भी करूँ और फिर मेकअप करना है और फिर धूप ना निकल जाए। One hour later. गाइस मैं हो गई हूँ तैयार और पीछे लारे हो रही है तैयार। मेरा नहीं लेना। ओके, तो वो कह रही है मैं रेडी हो जाऊँ फिर आप मुझे ले जाओ अपने ब्लॉग में। तो मैंने ये आउटफिट किया है क्योंकि हमें ग्रीन शर्ट पहननी थी। उन्होंने कहा था आपको ग्रीन शर्ट पहननी है इस वीडियो में। तो उड़ जाते हैं। गाइस ये देखे बिल्ली कैसे आराम कर रही है। हेलो लारी ना जो जीना आराम करेगी अब लारी इसका। हेलो बाजी। ना 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 ओए नकल नसा तो सही यार पे ना सत्ती पे हेलो एक कितनी आड़े अरे अली भाई हाली हाली आओ आलम। Five hours later. शूट थी हुआ एक ॿ क्लिप एडी तो मुझी गंदी थी अचे यार। सभिनि मुंहिंजी बि ईअं थी अचे। हाणे गाइस असांखे बुख लॻी, असां चयोसीं कुझु खाऊं पीऊं। ठीकु आहे, चारकोल जाया आहियूं। हाणे असां सोचियोसीं कुझु खाऊं पीऊं। ॾाढी बुख में हालत थिए थी टाइट। खाईंदासीं पीअंदासीं पोइ वरी वराए असां पंहिंजो कंदासीं। कढणा पवंदा आहिनि असां बि अहिड़ा आहियूं। गाइस पोइ हाणे हलूं था खाऊं चारकोल ते अची विया हले छा ई गर्मी आहे ॿाहिरि। तो गाइस ये ईशा वेठी आहे, पोइ चाचो दरियो खोली, चाचो न खाओ आहे सॉरी। ठीकु आहे ईशा स्क्रिप्ट ईशा करे थी पंहिंजी यादि, मूंखे बि करणी आहे। सोचां थी उहो ॿुधाए न के बिना जी लारे बिरयानी तो हूंदी ई हूंदी मेन्यू में। बिल्कुलु इहो ई मूंखे ड्रिॼ हुयो त मां हिन सां गॾु ईंदमि। मूंखे बिरयानी ई खाइणी पवंदी। मेरा बंदे मूंखे पाड़ पिजे त बिरयानी आहे त उहा घुरां, मूंखे बुख लॻी आहे ॾाढी। बुख लॻी आहे बिल्कुलु। मूं न मञियो आई मीन मञियो, मूंखे बुख ॾाढी लॻी आहे पर बिरयानी सही आहे। सैंडविच बिरयानी ऐं ॿियो ॾिसो था कोल्ड ड्रिंक्स सही आहे। डन 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 गाइस मूंखे अॼु हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में आई आहे त जेके मॉडल्स हूंदियूं आहिनि उन्हनि जे लाइ शूट्स केॾी ॾुखियूं हूंदियूं आहिनि। लेकिन असां उन्हनि खे ॾिसंदा आहियूं त ईअं लॻंदो आहे त मतिलबु ही फ़ोटोज़ ऐं वीडियोज़ ई त कढनि थियूं, उन्हनि में कहिड़ी महिनत आहे। लेकिन आई एप्रिशिएट इतना काम करती हैं। इहो छा थी वियो सिंधी में ॻाल्हाए उर्दू में हली वियो। शाबाश बेटा, बहुत बढ़िया। हिन जो रिएक्शन हिन ते गर्मी एसी हले थी। असां चवंदासीं त मॉडल जेके बि मॉडल्स आहिनि जा मज़ा आहिनि वग़ैरह वग़ैरह। तेज़ ॻाल्हायो पोइ कॉपीराइट लॻंदो। शादी जेके बि मॉडल्स आहिनि असां सोचींदासीं उन्हनि जा ॾाढा मज़ा आहिनि, पोइ शूट कराए थियूं पंहिंजी पिक्चर्स वग़ैरह। पर अॼु ख़बर नथी पए त एॾी गर्मी आहे, बग़ैर एॾा वर्ड हुजो। मां थी चवां को बि कमु सवलो न आहे। जॾहिं हाणे पाण भई एंटर थिया आहियूं इन लाइफ में त पोइ ख़बर थी पए त इहे शयूं आसान न आहिनि। ख़ैर
सुठी ॻाल्हि आहे। हाणे असां वेठा आहियूं। लारिब तव्हां मूंखे कोई डेयर ॾियण वारा हुयो जेको हुन ॾींहुं हाँ जाई डेयर बिल तू पे करनी है मारा का बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा मैं आपको बताती चलूं कि जो हमने पिछली वीडियो बनाई थी चैलेंज की, मैंने लारिब के साथ बनाई थी, तो उसमें मैं हार गई थी, ये जीत गई थी। तो उसमें हमने ये रखा था कि जो जीत जाएगा, जो हारेगा उसको डेयर मिलेगा। सो आज हम आए हैं, तो आज ये मुझे डेयर देगी, देखते हैं क्या देती है वो। इंशाल्लाह करेंगे, नहीं करेंगे तो तभी कह रहे, लेकिन आप लोगों के लिए करना पड़ता है। क्लब सैंडविच करो बिरयानी के बाद कोल्ड ड्रिंक करो। जल्दी लगे बुखराड़ी लगी आहे। बुखराड़ी लगी आहे, मजबूर इंसान आहे। सही आहे, बस लारिब सही आहे, तव्हांजी सम्झी सघूं था असां। ओके सर हाणे रखो त थोरो कचहरी तो पाड़ंदी। हा गिलाऊं कंदव, मूंखे ख़बर आहे। कचहरी करणी आहे कुझु ॿुधाइणो आहे बारे में। गिलाऊं न आहिनि कपियूं बाद में कढासीं। इंस्टा जो कंटेंट भी ठाहे था वठूं अगरि रात तो करे हा हिकिड़ो चैलेंज न बता एॾा बि सुना गजब बेइज्जती है। हर जगह ते बेइज्जती कराइण में देर न कंदी आहे। हाणे छा कयूं भला कमाईंदे त नहीं न। ओ माय गॉड, कमाया पुट मां त 5 स्टार रखा रहिया त छा खपे। ये जेके थींदो न कम ॼाण मिलण वारा पुट में मां त खे खाराईंदमि पर जेको 5 स्टार आहे न त पोइ असां छा कंदासीं। हा तव्हांखे कंहिं शइ जा पैसा मिलण वारा आहिनि। तव्हांखे बि सर हा गाइस, हिक ॿिए खे ट्रीट असां हाणे माशाल्लाह पंहिंजी जॉब मतिलबु स्टार्ट कई आहे, हा न। जॉब ई थींदी न। अर्निंग चइजे। हा अर्निंग चइजे त माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह। अॼुकल्ह असां कमायूं था, जी जी, इंडिपेंडेंट थींदासीं। ओहो, मुंहिंजो शौक़ु मतलब ही पंहिंजे अम्मा अबा खां ख़र्ची वठणु बंदि कंदी। करे न जॾहिं ओतिरो लेवल में न कमाया। सही ॻाल्हि आहे। ज़रूरु हा पंहिंजे एक्सपेंसिव पाण खणंदमि। हा इहा सही ॻाल्हि आहे। बस तव्हां पोयां खिड़की में ॾिसो था दरवाज़े ते हाणे थी महिनत आहे खिलजे न सुठी ॻाल्हि आहे। हर कंहिंजो तरीक़ो आहे पंहिंजो कमाइण जो। मां एप्रिशिएट थी कयां हिननि खे। ठीकु आहे, मूंखे कॾहिं कंदी आहे जॾहिं तोखे मां करे न कंदमि। शाबाश बेटा। तोसां गॾु मां मिलां थी। बिरयानी ऐं क्लब सैंडविच ऐं ही रायतो। बिरयानी वाइट छो आहे सॼी? सर छो जो अॼु तव्हां था खाओ शायदि तॾहिं। मूंखे स्पाइसी पसंदि आई आहे सभिनीनि खे। स्पाइसी लॻे थी ब्रो। The next day. गाइस वेलकम बैक टू डे 2। तो कल हमने शूट करी थी, वो कुछ अच्छी वीडियोस नहीं आई थी, तो आज भी हमने वही गेटअप किया हुआ है और अभी हम फिर से आ गए हैं। हाँ ठीक है, कर दो। सो गाइस मैं आपको बता रही थी कि पहले हमने ऑर्डर दिया है और यहाँ पर बहुत ही शोर था, तो हमने फिर सोचा कि हम अपनी माइक लगा लें। सो अभी हम अपना जो व्लॉग है वो कंटिन्यू करने जा रहे हैं, शूट पे जा रहे हैं। और अपनी मैंने बहन को भी लिया है क्योंकि हम दोनों जब कर रहे थे ना, कल मैं इसकी शूट कर रही थी, ये मेरी कर रही थी, तो बहुत ही रात हो चुकी थी और हमारे मतलब सीन्स भी अच्छे नहीं आए थे। तो अभी हमने बस खाना खाना है और उसके बाद फटाफट से हमें लाइटनिंग में वीडियो बनानी है और फिर वहाँ उनके पास भेजनी है। तो बस अभी खाना आने वाला है, तो आपको दिखाते हैं क्या। बिरयानी ही खाएंगे क्योंकि हमारे साथ है लारिब, आपको पता है लारिब होती है तो हम बिरयानी ही खाते हैं। और उसके बाद देखते हैं हम क्या क्या करते हैं, वो भी आपको दिखाएंगे इस वक्त। गाइस बिरयानी आ चुकी है, ये लड़की खाने में जो थैंक्स। वञूं पिया शूट कराइण, जेको तव्हांखे मां ॿुधायां पई यको खां वठी फाइनली असां खाई पी हाणे आया हुते। असांखे थोड़ी चांहि मिली आहे। बस केरा कुंड में थोरो माना हितां खां था भरियो। हाँ बस खत्म। सो गाइस फाइनली हम घर आ चुके हैं और लिटरली 3 घंटे हम धूप में खड़े हुए थे, तो मुझे पता भी नहीं चला कि मैंने अपना ब्लॉग जो है वहाँ पर एंड नहीं किया है। और इतनी धूप थी कि हमने शूट तो किया लेकिन हमारी तबीयत हो गई डाउन। तो हमने सोचा बस अब
हमारी बस हो चुकी है, तो अभी मैं घर आई हूँ, तो मैंने सोचा क्यों ना अपना व्लॉग एंड कर लूँ। और आगे भी बहुत मज़े वाले व्लॉग आने वाले हैं, तो ऐसे ही प्यार बरसाते रहिए। तो मिलते हैं अगले व्लॉग में, तब तक के लिए अल्लाह हाफिज़, बाय बाय गाइस। लफ्ज़ छा हुयो नारे सोलंगी आहे